अञा सिज लहण में काफ़ी देर आहे। कम सिज लहण खां थोरो पहिरियां कयां ऐं पोइ ऊंदहि जो फ़ाइदो वठी निकिरी वञां। अजाया फायर करे सॼे ॻोठ खे गॾु कंदो। हिन वक़्तु हिते को बि न ईंदो। मूंखे निकिरणु घुरिजे। इन खां पहिरियां जो ज़ाहिर थी पवां, मूंखे वापसि घर वञणु घुरिजे। तो मथा फायर करण वारो केर थो थी सके? रुस्तम हूंदो अदा, ॿियो केर बि न हूंदो। भला तूं हुनखे ॾिसी कोन सघीं? अदा जेकॾहिं ॾिसां हा न त हितां ज़िंदा वापसि वञण ॼाणसां। मथा फायर तो मथा न कयो हुजे, फायर कंहिं ॿिए तरफ़ थियो हुजे। अदा फायर ॿिए तरफ़ न हुयो, फायर मुंहिंजे तरफ़ हुयो। गोली अचे भर में लॻी। बस खुदा बचायो। मुझे अंदाज़े में ये रुस्तम हूंदो। रुस्तम में एॾी हिम्मत आहे किथे जो पंहिंजो ॻोठ छॾे असांजो पीछो करे अचे हिते ॻोल्हे लहे? अदा ये रुस्तम हुयो। जंहिं करे मुड़ुस माण्हू हुजे हा न, साम्हूं बि मुक़ाबलो करे हा। हिकु फायर करे पुछ पुठियत रखी भॼे कोन हा। ख़ैर जेको बि हुयो हुनखे खॾ में हण, पर अॻिते पंहिंजी होशियारी सां रह। सुभाणे फ़ैसिलो आहे, ॾिसूं त छा थो थिए, पोइ को क़दम खणंदासीं। सॼो ॾींहुं किथे वएं? हिते ई हुयुसि। ॿ चकर त वथाण तो थी आयुसि। तूं तो ते कोन आहे? मां कोन हुयुसि। अड़े यार, मां त सॼो ॾींहुं वथाण ते हुयुसि। सोच, मथां काॾे निकिरी वियो हुजी? 5 मिंट सिर्फ़ दुकान ते वियो हुयुसि। उन दौरान मां आयो हुयुसि। हाणे वञ, राति मां वथाण ते कोन गुज़ारींदुसि। वञा थो वञा, मानीअ त 2 टे रहण दे। पार त तोखे करे विया आहिनि, कम में सॼो ॾींहुं मूंखे थो लोड़ाई।
पापा चाई चरी समझा थो त तूं हाणे मुंहिंजो सिर खणाईंदीअ। पापा रुस्तम खे साण कयूं वञ। अड़े बाबा वली दादा वारा ॻोठ छॾे मोह करे हलिया विया आहिनि, बाक़ी रुस्तम खे वठी वञी छा कंदुसि? मुंहिंजो मक़सदु इहो हुयो त माल लाइ गाह करे अचो, ही हथियार कम न ईंदो। पापा अॻे पोइ इहो ॾाटो ऐं कपिड़ो असांजे कम जो आहे। सोटे ॾाढी कोशिश कईसीं त हथ में हथियार न खणूं, पर हुननि मजबूर कयो आहे। पर हाणे त फैसलो थिए पियो, तू ज़िद ते छो आई? अम्मा जेकॾहिं सौट ऐं चाचा खे फैसलो करणो आहे न त शाम भले वञी ठाह करे अचनि, बाक़ी मां फैसलो कोन कंदुसि। मां जेसी ताईं पंहिंजे बाबा जो पलांद न कंदुसि तेसि ताईं उन्हनि सां ठाह न कंदुसि। शाम फ़ैसिले ते तोखे ऐं पापा खे वञणो आहे, मां न हलंदुसि। पुट जेकॾहिं तूं न हले त ही मुंहिंजी मञंदो? अदा हिन घर जो वॾो तूं वेठो आहीं ऐं उन फैसले में तूं ई ॻाल्हाईंदे। हिननि जे ॻाल्हाइण जी उते का बि ज़रूरत न आहे। बाबा ॻाल्हियूं मां ई कंदुसि, पर हिन यार खे समझाए छॾियो ईअं न थिए जो फैसले में हली पंहिंजनि ई वॾनि जो पटको लाहे मोटी अचे। खबर फ़कीर मूंखां त घर जो कमकार कोन थो थिए, न वरी हाणे को दर दर वञी अटे लप पिनण थी थिए पई। मुंहिंजा हाणे जवाब ॾेई विया। भागन भरी जे तूं वेही वई न त असां सभु बुख मरंदासीं। दुश्मनीअ जे करे ॻोठ मां शादियूं मुरादियूं बि वयूं आहिनि, ख़तम थी। बाक़ी हे छोरा, हिननि छोरनि बि कमाइण खां आङूठो कढी ॾिनो आहे। तो में भी एतरी सहप नाहे जो वञी को कमकार करे। हाणे थींदो त अलाए छा थींदो। अहिड़ी भागन भरी तुंहिंजा भाग। मां त इहो सोची परेशान थी वई आहियां त जे मां खट भेड़ी थियसि त हिन घर जो छा थींदो। अम्मा असां पोइ कमाईंदासीं, फिलहाल 5 रुपया घटि तॾहिं बि तूं कम खे पट। पोइ कमाईंदव, बाक़ी हिन वक्त कम करण खां कसम खणी छॾियो अथव। ओ बाबा हींअर मोला ॾे थो, अॼु आयो होश मां निकिरी लालच में छो काहे पियो आहीं? तव्हां कोन सुधरंदव छोरा, तव्हां कोन सुधरंदव। पहिरियां सोचियो हुमे त हे छोरा सुधरनि त हिननि जी शादी करायां, पर न, हिननि त सफ़ा जवाब ॾेई छॾियो आहे। हाणे त मूंखां घर जो कमकार बि कोन थो पुॼे पियो। छा कयां? वरी सोच इहा आई आहे त वञा अधे ॾे, वञी पोती पेरनि ते रखांसि त इन ढोलूअ खे परणायां त मन का कमकार वारी त घर में थिए, को टुकुर पचाए त ॾे। तो त मुंहिंजे दिलि जी ॻाल्हि करे छॾी थी। जल्दी कर, वारो कर, 5 रुपया घटि तॾहिं बि हाणे जो हाणे कम खे पट। बस हाणे बस, ये ॾंद न कढ मुंहिंजे आॾो, खणी मोहरी भञाए न ॼाड़ी। तुंहिंजी सोच सुठी आहे, न्याणी मिसकीना असांजी ख़िदमत पई कंदी ऐं पाड़े मां पिञो सिञो पेट गुज़र पई कंदी। बाक़ी हे छोरा पाण ॼाणनि
त पोइ मां सुभाणे ई तारे खे साण वठी वञा थी अधे ॾे वञी कयांसि थी मेड़ मिंठ छोरो शादीअ जे लाइक़ु त आहे न पर छा कजे अम्मा आहियां 5 रुपया घटि तॾहिं बि कम खे पट अधी कंहिं ॿार खे सॾु कर त जबल खे मानी ॾेई अचे मूंखे ॾे ताऊं ॾेई अचां तूं वेंदीअ हा छा थी पियो तुंहिंजे करे हाणे हू बि असांजा पंहिंजा थिया न आऊं ॾेई थी वाह साईं वाह ये भाई जन्नत आया बी कई आ केड़ो जादू थियो भाई जन्नत ते या कि न तावीज़ कराया आहिनि तो इन ते कुदरत वारे भलाई कई आहे न त जन्नत मथां तावीज़ असर किथे था कनि अदा जबल ओ अदा जबल मूंखे आयो छियदा तोखे ई आया हिते ॿियो को जबल आहे छा हुकुम कयो हाँ ही मानी खाई वठ उथां मोकिले ॾिजांइ हा हा खाई वठ देखो वर जबल अज ही मां छा पियो ॾिसां सोट केॾो बि सख़्त दिल माण्हू छो न हुजे पर जॾहिं मुसीबतूं ईंदियूं आहिनि न त मेण थी पवंदो आहे ऐं हीअ मुसीबत जी करामत आहे अड़ी भागन भरी तुंहिंजा भाग भाली जो खणी सणभो टुकुर नथा खाऊं पर निंड त सुकून जी था कयूं माण्हुनि जूं त अॼुकल्ह निंड्रा ई हराम थी वयूं आहिनि इहा वक्त जी घड़ी आहे जल्दी टरी वेंदी तूं ये दंत न कढ मुंहिंजे साम्हूं खिले थी वेचारी हल माई सभु मुड़स कुहाए छॾियई पर अञा बि हो गुरूर तकबर तोबा ज़ारी मुंहिंजा रब ज़ारी माई तूं कोन सुधरंदीअ जेसी ताईं तुंहिंजो सॼो घर कब्रिस्तान न थी वेंदो पोइ अलाए सुधरे अलाए न पिट पिट मूंखे पिट झोल झले पिट पर ॻाल्हि ॿुध तुंहिंजी पिट मूंखे कान लॻंदी पिटे थी ओ जन्नत असां फ़क़ीरनि जो कमु आहे दुआऊं ॾियण पर इन्हे पिट ते तो मजबूर कयो आहे मूंखे तो शर्म करण घुर्जे तोखे ईंदे वींदे वाट वींदे जिथे बि ॾिसी थी खखर वांगुरु चंबड़ी थी पवी जेसी तूं वात न हणी न तोखे आराम थोरे ई ईंदो न अलाए छा थी पंहिंजो पाण खे सम्झी ॻाल्हाए थी मूंसां अहिड़ी जन्नत है जंहिंजूं रब मतियूं मुंझाए उनखे केरु सम्झाए तुंहिंजूं रब मतियूं मुंझायूं आहिनि एतिरी बर्बादी थी वई थी अञा बि थी पई शर्म कतारे अड़ी हाय हाय सावण खान ॻाल्हियूं शुरू कयूं रईस ॻाल्हियूं शुरू करण खां पहिरियां मुंहिंजी हिकु ॻाल्हि ॿुधी छॾियो जी ॻाल्हि कर मां हिते ॻाल्हियूं करण न आयो पर वली वारनि खे इहो ॿुधाइण आयो आहियां त मां पंहिंजे पीउ जो पलांद कंदुसि सुभाणे मता वली वारा समझन त रुस्तम चोरी कुत्ते वारो चक पाए वियो इन्हीअ करे रहिसा इन्हीअ करे अॼु मां खुल्लम खुल्ला ॿुधायो थो वञा त मां पंहिंजे पीउ जो पलांद कंदुसि
बाक़ी 103 चाचा वारनि जिठा सां मुंहिंजो को बि तालुक कोन्हे। रुस्तम रुस्तम ही छा आहे सावण? मां तव्हांखे हिते ठाह लाइ घुरायो आहे या पंहिंजूं मन मस्तियूं करण जे लाइ? रेशम वारो छोकरो कुछ भी कोन कंदो। इहो मुंहिंजो ज़िम्मो आहे। मां पाण ई उनखे समझाए वठंदुसि। बाक़ी नौजवान आहे, गरम खून आहे, कुछ चई वियो त मिड़ई ख़ैर आहे। ठीक आहे सावण, जेकॾहिं तव्हां उनजो ज़िम्मो खणो था त मूंखे तव्हांजी ज़बान मथां एतबार आहे। पर जे छोकरे का बि अॻिराई कई न त पोइ ईअं घोटिजी वेंदी, घोटिजी। पोइ उनजा ज़िम्मेवार असां न हूंदासीं। सावण पर तूं छा थो चईं? ठीक आहे रेशम, बिल्कुलु ठीक आहे, पर पहिरियों ॻाल्हियूं ज़ाहिर थियण घुर्जनि। असां भले साईं ते हथ रखी कसम खणण जे लाइ बि तयार आहियूं त असां पीरल जो खून कोन कयो, पर हिननि मुंहिंजे बेगुनाह भाउ खे मारियो आहे। ऐं पंहिंजे पर में मुंहिंजे पुट खे बि मारे चुका आहिनि। ईअं सम्झो त हिननि हिक ई धक में असांजा ॿ खून करे चुका आहिनि, ॿ खून। पहिरियों इहो ॿुधायो त तव्हां साथ खणण लाइ तयार आहियो? हा रेशम, असीं तयार आहियूं। छा वली दादू? हुन खां एतबार वठंदो? न रेशम, जेकर एतबार वरतुम त किस्सो ई ख़त्म थी वेंदो। हाली फ़िलहाल मां सावण जी ज़बान ते एतबार कयां थो ऐं पंहिंजे मुंहुं जांच कंदो रहंदुसि। रेसे 12 सालनि ताईं बि जेकॾहिं सावण ते खून साबित कयमि त सावण खां उन खून जो पाप पलांद वठंदुसि। बाक़ी हींअर दुश्मनी ख़त्म करण लाइ मां सावण खे खून बहा ॾियण लाइ तयार आहियां। ऐं जेको बि मथां हिन जो ख़र्च थियो आहे असां उनखे उहो भरे ॾियण लाइ तयार आहियूं। पोइ सावण लॻायूं खून बहा जो मुल्ह? वैसे मूंखे खून बहा में संग घुर्जे, संग। वली दाद जी भेण जो संग पंहिंजे पुट रब्बूअ जे लाइ। सावण होश में ॻाल्हाए। मां चवां थो होश में ॻाल्हाए। वली दादा, जेकॾहिं असांजी दुश्मनीअ खे जड़ खां उखाड़ो आहे न त पोइ तव्हांखे मिट्टीअ जो हथ वधाइणो पवंदो, मिट्टीअ जो। न त ॿी सूरत में मूंखे इहो ठाह क़बूल न आहे। हल रबू। कमीणो के जाइ जो मुंहिंजी सोच खां वधीक कमीणो निकितो। वली मां तोखे इहा ई सलाह ॾींदुसि त तव्हां ॿिन्ही जो भलो ठाह में ई आहे। तूं वञी पंहिंजनि सां सलाह कर
सलाह करे ऐं पोइ मूंखे जवाब ॾिजां। पत्थर जा माण्हू इंसान जी वहशत जो मंज़र जे ॾेखारनि था, रिश्तनि खे रुलाइनि था। ही पत्थर जा माण्हू